अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। दोस्तों कल उम्मीद तो कहता सब ठीक है ना तो सब ठीक है फ्रेंड्स। आज जो व्लॉग कहता है सुबह का स्टार्ट है जी दुकान खोल जाती है व्लॉग स्टार्ट किया इंशाल्लाह इन व्लॉग के था लास्ट टाइम जिस लेकिन तक पसंद है लाइक जरूर करियो मुझे चैनल के सब्सक्राइब करियो तो कहीं था इन दुकान के स्टार्ट आई इन सागे व्लॉग के तो लास्ट टाइम ॾिसो ऐं इंशाल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो। असां दुकान जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं जेको सिस्टम हूंदो असांजी डेली रूटीन उहो तव्हांखे शेयर कंदासीं। बाक़ी कयूं था स्टार्ट। ऐसे शमीर बोतल वठी आयो आहे होशियारी कर यार। वाह 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 माना शमीर कीअं भला ख़र्च कई यार बस छा कयूं खर्च करना तो पाए संगत साथ सां। अच्छा बारे गिलास या सफ़ा या फुल करे दे माना ये माना जेके निंड्रा नशा आहिनि न मूंखे ये लई वञनि हा न। हां बिस्मिल्लाह थैंक यू। वाह अरे एतिरी न पई है सॼी बोतल मूं त चाढ़े वेठो आहे मरी ईंदे जरा ताकत थींदी थोरी पी थोरी रहे शहज़ाद जे लाइ रख शहज़ाद हाणे सुम्ही पियो आहे ईंदो रखी छॾ ईंदो गरम थी वेंदी एनर्जी सॉस। तो फ्रेंड्स अॼु जो व्लॉग जेको आहे हींअर खां स्टार्ट था कयूं पर हाणे डेली व्लॉगिंग इंशाल्लाह कंदासीं तव्हांखे ज़बरदस्त व्लॉग ॾेखारींदासीं। फ्रेंड्स मुंहिंजे व्लॉग न ठाहिण जो जेको सबबु हुयो उहो हुयो एग्ज़ाम हली रहिया हुआ इन करे टाइम सफ़ा घटि पियो मिले दुकान खे बि टाइम ॾियणो हो इन करे जेकॾहिं व्लॉग खे बि टाइम ॾियां वरी एडिटिंग खे टाइम ॾियां अपलोडिंग खे त जाम टाइम लॻी पियो वञे। थोरो लाइट जो बि इशू हूंदो आहे तव्हांखे ख़बर आहे असां वटि कची आबादी आहे इन करे व्लॉग कंटिन्यूसली न ठाहे सघियासीं। बाक़ी हाणे इंशाल्लाह तव्हांखे बहितरीन में बहितरीन व्लॉग मिलंदा। जेके तव्हां सब्सक्राइब न कयो पहिरीं सब्सक्राइब हणो ऐं लाइक दबायो। फाइनल फ्रेंड्स मैं जितनी तैयार थी चुका है आई हींअर वञा थो आऊं दुकान ते सामान वठां दुकान जे लाइ ईंदमि शीजी ॻोठ सो हे बीठी आहे पेजारो सफ़ा दूर थी वई आहे यार। ॿ टे ॾींहं एॾी गर्मी हुई जो हद खां वधीक आहे। हिनमहिल जेका आहे अॼु कुझु मौसम सही थी लॻे कुझु झुड़ वांगुरु आहे ऐं हवा बि थोरी थोरी आहे माशाल्लाह ज़बरदस्त मौसम आहे। यार सेठ कम में लॻो पियो आहे माना यार सेटिंग वेटिंग करे थो पियो। चलो अच्छा हाल है यार तबे सही है शहज़ाद वॾो सेठ आहे वेठा हिते दुकान ते सॼो ॾींहुं। तो फाइनल फ्रेंड्स आऊं आयो आहियां कारीगर जी दुकान ते हिन गाॾी आहे जेके आहिनि न टैंकी आहे रबड़ निकिरी आहिनि तो हीअं खड़के थी पई इन करे रबड़ मटायूंसि था ॾिसूं फारेक खे पंचर हणे थो पियो हिन गाॾी जो। फाइनल फ्रेंड्स ही आऊं सामान वठी आयुमि तो आया हींअर वॾी गर्मी हुई यार। हाणे जेको असां वेहूं था ये ऑयल जो कैन वठी आया आहिनि सिगरेट वग़ैरह जेके कुटल हुआ ऐं सामान दाल वग़ैरह। तो टाइम काफ़ी लॻी वियो हींअर तक़रीबन टाइम थी रहियो आहे अंदाज़न 11 थी रहिया हूंदा 9 लॻी 7 मिंट ते वियो आहियां। अच्छा हा यार मूं टाइम न ॾिठो ओॾी महिल। हा शहज़ाद शींहं यार लॻाइनि प्लेट में भला बिरयानी वठी आयुमि पंहिंजी शहज़ाद वारनि खे खारायूं शहज़ाद विझ प्लेट में। वाह 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 बिस्मिल्लाह शुरू करो आजा शहज़ाद चखे ॾिस बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जायको भलो अथसि यार खा। तो फ्रेंड्स हींअर रात जो टाइम आहे वेठा आहियूं सॼो ॾींहुं गुज़री वियो निंड कईसीं 2 कलाक निंड कईसीं हिन खां पोइ टाइम गुज़री वियो शाम जो टाइम रश हुयो इन करे शाम जो व्लॉग जेको आहे कंटिन्यू न करे सघियासीं जी। हाँ तो फ्रेंड्स 2-3 ॾींहं थी विया आहिनि तक़रीबन 3-4 ॾींहं थी विया आहिनि एॾी गर्मी आहे हद खां वधीक हिते असां हिन जॻह ते वेही कोन था सघूं छो त हितां हवा जी क्रॉसिंग आहे कोन हवा जी क्रॉसिंग आहे इनसाइड इन करे हिते बीहूं था त कुझु हवा अचे थी माशाल्लाह हिते हवा आहे। बाक़ी हिन साइड हवा सफ़ा कोन थी अचे गर्मी में मतिलबु शल थी तव्हांखे सफ़ा कंहिं महिल लाइट कोन्हे लाइट ईंदी तक़रीबन 8:45 बजे।